बिलावल भुट्टो ज़रदारी पाकिस्तान ते दहशतगर्दी जा इल्ज़ाम हणंदड़ भारत जे परॾे वज़ीर जयशंकर खे धोई छॾियो। गॾियल क़ौमुनि में हिक तक़रीब खे ख़िताब कंदे बिलावल चयो त जयशंकर खे ॿुधाइण थो चाहियां त उसामा बिन लादेन त मरी चुको आहे, पर गुजरात जो कसाई नरेंद्र मोदी अञा ताईं जीअरो आहे ऐं भारत जो वज़ीर आज़म आहे। बिलावल चयो है त गुजरात जो कसाई हाणे कश्मीर जो कसाई बणियल आहे। भारत जी हुक्मरान जमायत RSS हिटलर जी जमायत ऐं SS जी नज़रियनि खां मुतासिर आहियां। हिन चयो त RSS मुसलमाननि खिलाफ़ ज़हर पखड़े रहियो आहे। भारतीय हुक्मरान जमायत जो हीरो गांधी न पर गांधी खे क़त्ल कंदड़ शख़्स आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।